नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सांगड़ में खबर ॾींदा हलूं त एडिशनल IG रीजनल ऑफिसर जमील अहमद हिकु ॾींहं जे दौरे ते सांगड़ आयो, जिते हिन सांगड़ पुलिस पारां क़ाइम कयल वोमन एंड चाइल्ड प्रोटेक्शन सेल जो दौरो कयो है। इंचार्ज ऐं ॿिए अमले खां सेल जी कारकिर्दगी बाबति ॼाण वरिती। इन मौक़े ते SSP सांगड़ उस्मान गनी सिद्दीकी पिण साणस मौजूद हो। रीजनल पुलिस ऑफिसर सेल जे इंचार्ज के सर्टिफिकेट पिण ॾिनो। इन मौक़े ते रीजनल पुलिस ऑफिसर जमील अहमद चयो है त पुलिस जो पहिरियों फर्ज़ अवाम जी ख़िदमत ऐं असांजे मुआशरे में ॿारनि ऐं औरतनि खे असांजे मदद जी तमामु घणी ज़रूरत पवंदी है ऐं इन सेल क़ाइम करण जो मक़सदु मुआशरे ऐं घरेलू ज़ुल्म ऐं ज़्यादतियुनि खां तंग थियल औरतनि ऐं ॿारनि जी फौरी मदद करण आहे। पुलिस पंहिंजे फर्ज़ खां काफ़िल न आहे। असां पंहिंजे मुआशरे जी बुराइनि खे ख़त्म करण लाइ पुरअज़म आहियूं। बहितरीन कारकिर्दगी ते लेडीज़ पुलिस में सर्टिफिकेट पिण ॾिना विया। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।